घोसपुर पुलिस पारां शहर में चेकिंग दौरान ॻोठ वाहिद बख्श खान बिजाणी रहवासी मोहम्मद सिद्दीक बिजाणी की तलाशी वठण ते सख्त तशद्दुद जो निशानो बणाए ज़ख़्मी करे छॾियो। अहिड़े वाक़े ख़िलाफ़ बिजाणी बिरादरी जे माण्हुनि पुलिस ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे इंडस हाईवे ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। राब्तो करण ते मुतासिर नौजवान ॿुधायो त मां पंहिंजे ॿारनि सां गॾिजी शहर खां ॻोठ तरफ़ वञी रहियो हुउसि त पुलिस असांजी तलाशी वठण बहाने घटि वधि ॻाल्हायो ऐं मुंहिंजे तरफ़ां मज़ाहिमत करण ते मूंखे तशद्दुद जो निशानो बणाए ज़ख़्मी करे छॾियो। हुन चयो त वाक़े में मुलविस पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे मूंसां इंसाफ़ कयो वञे। ॿिए पासे SHO ॿुधायो त ॻोठाणनि पुलिस सां बदतमीज़ी वारो रवैयो रखियो त झेड़ो थी पियो। होॾां SHO करमपुर वाक़े वारे हंधि पहुची मुतासिर नौजवान खे इंसाफ़ जी ख़ातिर कराइण बाज़ रोड खोलायो। बदमाशी करे धाड़ेलन का शरीफ बंदे लाया कानून दसाने लाया